दोस्तों, ख़बर नाहे सिंध जे तालीमी इदारनि खे, सिंध जे शऊर खे, सिंध वासियुनि खे कहिड़ी नज़र लॻी आहे जो रोज़ानी असांजे बचनि जा असांजे तालीमी इदारनि मंझां लाश था मिलनि। हिकिड़ी ॾुखोईंदड़ ख़बर आहे हिंदू कम्यूनिटी जी हिकु बहादुर छोकिरी सनिया ज्योति केसवाणी, असुल में हिन जो तालुक़ु घोटकी ज़िले सां आहे, मीरपुर माथेले सां आहे। खैरपुर मेडिकल कॉलेज में 3 साल जी शागिर्दियाणी हुई। साल खां पोइ MBBS बणिजणी खेसि निकिरणो हुयो। क़ौम जी ख़िदमत करणी हुई, माण्हुनि जी ख़िदमत करणी हुई, अवाम जी ख़िदमत करणी हुई। पीउ माउ हुनखे कहिड़े जज़्बे सां हिन कॉलेज में दाख़िल करायो हुयो। इंतिहाई ज़हीन, टैलेंटेड, ॾाही ऐं सभु कंहिं न्याणी भेण दोस्त जे कमु अचण वारी। जॾहिं बि शागिर्दियाणियुनि खे का ज़रूरत पए, को माहौल अहिड़ो बणिजी वञे जंहिंमें ॾुख सुख में, त हू हुननि सां हर पंहिंजी ॻाल्हि शेयर कंदी हुई, हुननि जी मदद कंदी हुई, उहा मदद में अॻु भरे रहंदी हुई। इंतिहाई ज़हीन, सुलछणी ऐं सुहिणी अदड़ी असांजी ज्योति सनिया ज्योति केसवाणी। चवनि था त इब्तिदाई रिपोर्ट मुताबिक़ त हू हॉस्टल ते हुई, पंहिंजे होमवर्क में हुई, हू तयारी करे रही हुई पंहिंजे क्लास जी। उन दौरान हुनजी तबियत ख़राबु थी, पर इहा ख़बर आई आहे त हू 1 कलाक ताईं पंहिंजे रूम ते तड़पंदी रही। खेसि मेडिकल इमदाद न ॾिनी वई, तिबी इमदाद न ॾिनी वई, या तिबी इमदाद ॾियण लाइ के उपाउ न वरिता विया, जंहिं करे खेसि NICVD दिलि जे बीमारियुनि वारो जेको क़ौमी इदारो आहे खैरपुर जो, दिलि जे बीमारियुनि वारी खैरपुर वारी इस्पताल में खेसि वठी आया, जिते डॉक्टरनि खेसि मुर्दा करार ॾिनो। हिन जो सर्द जिस्म हिन वक़्त ताईं खैरपुर जी इस्पताल में मौजूदु आहे। खैरपुर में हिन जो लाश अञा पियो आहे, वारिस अञा पंध में आहिनि। मौत जो असुलु कारण कहिड़ो आहे, मौत छो थियो आहे, इहा ख़बर असांखे बाद में जॾहिं मेडिकल रिपोर्ट्स अचनि, जॾहिं पोस्टमार्टम रिपोर्ट्स अचे, उन खां पोइ पवंदी। पर अॼु इहा हिकिड़ी ॾुखोईंदड़ ख़बर आहे। अञा 24 कलाक मस गुज़रिया आहिनि जो असां पंहिंजो कल्चरल डे मल्हायो आहे, ऐं अॼु वरी हिन वक़्तु असांखे असांजी हिकु न्याणीअ जो लाश खैरपुर मेडिकल कॉलेज जे हॉस्टल मंझां खणी चइजे, या बीमारी वारी हालत में खेसि NICVD हॉस्पिटल जेका आहे, दिलि जे बीमारियुनि वारो क़ौमी इदारो खैरपुर, उन मंझां लाश मिलियो आहे। इंतिहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे। ॾुखोयल ख़ानदान सां असां हिन ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं, पर इहो छा थी वियो आहे, कंहिंजी नज़र लॻी आहे सिंध जे तालीमी इदारनि खे, इन ते असांखे वीचारणो पवंदो। अॼोके प्रोग्राम मां पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वावड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।